अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ही गवर्नमेंट अस्पताल मथे जी आहे। इन वक्त सुबह जो 10:30 थी विया आहिनि, पर अस्पताल मुकम्मल बंद लगी पई आहे। अस्पताल में कोई भी डॉक्टर कोन्हे को। पूरी अस्पताल पटे वालनि, चौकीदारनि, स्वीपरनि जे हवाले आहे। MS भी माना जेको आहे उनजी ऑफिस बंदि लगी पई आहे, उनखे तालो लॻो पियो आहे। उन खां पोइ तव्हां स्टोर ॾिसो, डॉक्टर्स रूम ॾिसो, हर क़िस्म जो जेको आहे उहो लेबॉर्ट्री, एक्सरे सभिनी खे ताला लॻा पिया आहिनि। अस्पताल में को डॉक्टर कोन्हे को। पेशेंट जेको आहे शहरी इन वक़्तु मूंखे ॿुधाए थो पियो जेको रजिस्ट्रेशन वारो आहे उहो त 25 खां 30 पेशेंट बि रजिस्टर थी चुका आहिनि, लेकिन अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हिन वक़्त ताईं को बि डॉक्टर कोन्हे। अस्पताल मुकम्मल बंदि लॻी पई आहे। कमरनि खे, मेडिकल स्टोर खे, डॉक्टरनि जे रूम्स खे ताला लॻा पिया आहिनि। 24 पेशेंट माना आया आहिनि। टाइम माना हिन वक़्तु घणो थो थिए भाउ? 10:15 माना सुबुह जा थियनि था। 25 पेशेंट माना एंट्री थी चुका आहिनि, पर डॉक्टर माना को बि कोन्हे को। मरीज़ इंतज़ार में वेठा आहिनि। भाऊ तव्हां माना ॿुधायो। भाऊ बेटो आहे, तव्हां माना छा था कयो? हा, त उहा डॉक्टर किथे आहे? पेशेंट अची विया आहिनि एतिरा सारा, टाइम 10:30 थी विया आहिनि। साईं 4 वारा पुछा साईं, माना जेको आहे 25 पेशेंट एंट्री थी विया आहिनि, 10:30 थियनि था, पोइ डॉक्टर कोई कोन्हे को। भला डॉक्टर साईं सॼी दुनिया खे ख़बर आहे, मथे जे अस्पताल में हिकु बि डॉक्टर कोन्हे को। इहो असां बार बार सोशल मीडिया जे तव्हां दोस्तनि जे थ्रू बि असां रड़ियूं कंदा रहिया आहियूं। शहरी इताद वारा ॿिया टिया सभु रड़ियूं कंदा रहिया आहिनि। डॉक्टर सभिनी खे ख़बर आहे गवर्नमेंट अस्पताल मथे जी में डॉक्टर कोन्हे। इहे मिड़े डिस्पेंसर, मिलनर्स ऐं टेक्निकल स्टाफ जेको बि आहे उहे कमु हलाइनि था। बाक़ी डॉक्टरनि जी त सभिनी खे MS भी कोन्हे को। हा, MS साहब न आयो आहे, कल्ह बि कोन हुयो। हा, अॻ में बि आया हो या पहिरियों दफ़ो आया हो? पहिरियों दफ़ो आया हो। हा, हीअ ॾिसो था पेशेंट आहिनि, जेके औरतूं आहिनि वीचारियूं बीमार आहिनि, मुसलसल माना 2 कलाकनि खां इंतज़ारु पियूं कनि इलाज जे लाइ, दवा जे लाइ, पर डॉक्टर कोन्हे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे।